असांजे अमड़ असांखे मेहनत करे असांखे तकलीफ़ूं ॾिसी असांखे तालीम हासिल कराई। असां तमामु ग़रीब मिसकिन आहियूं, असांजो गुज़ारो तमामु मुश्किल थो थिए। मूंखे आसरो ॾिनो फरियाल टापरो ऐं पंहिंजा माण्हू मोकिलियईं, उनखे बि एतिरो टाइम गुज़री वियो आहे, मुंहिंजे नियाणियुनि खे नौकरियूं कोन मिलियूं आहिनि। मुड़ुस जी वफ़ात खां पोइ हिकु वॾे अरसे ताईं महिनत करे पंहिंजनि नवनि नियाणियुनि खे ग्रेजुएशन कराईंदड़ अमड़ अॼु बुख ऐं बदिले जे वर चढ़ी रोडनि ते वेही सरहदी वारनि खे मदद जी अपील करे रही आहे। बदीन वासण मलूका उन आसरे ते पढ़ण लिखण सां को सुठो रोज़गार मिलंदो, नियाणियुनि खे आला तालीम ते ॾियारे वरिती, पर बेपोच अमड़ हुजण करे संदसि नियाणियुनि खे नौकरी न मिली सघी। बुख ऐं बदालीअ खां तंग थी मलूका पंहिंजनि 5 नियाणियुनि समेत हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं बुख हड़ताल ते रुगो उन करे वेठल आहे त संदसि नियाणियुनि खे रोज़गार ॾिनो वञे। 5 महीना अॻु पीपी अॻवान फरियाल टाटपुर पारां नौकरीअ जे पक ॾियण बावजूद हिन बेवस ऐं लाचार बणियल अमड़ जी नियाणियुनि खे नौकरी मिली न सघी। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे मलूका जो चवणु हो त नियाणियुनि जी ग्रेजुएशन खां पोइ केतिरनि ई इदारनि में नौकरियुनि लाइ दरख़्वास्तूं ॾियण जे बावजूद संदसि नियाणियुनि खे रोज़गार नाहे मिली सघियो। ऐं पंहिंजे नयूं नियाणियुनि सां वेठी आहियां प्रेस ते। अॻु में बि जेको मूं एहतिजात कयो हो, मूंखे आसरो ॾिनो फरियाल टापरो ऐं पंहिंजा माण्हू मोकिलियईं, उनखे बि एतिरो टाइम गुज़री वियो आहे, मुंहिंजे नियाणियुनि खे नौकरियूं कोन मिलियूं आहिनि। ऐं मुंहिंजो जेको ॾाढी तकलीफ़ सां असांजो वक़्तु पास थो थिए, मूं पंहिंजा तकलीफ़ूं ॾिसी महिनतूं करे पंहिंजे नियाणियुनि खे माना तइलीम ॾिनी त मुंहिंजूं नियाणियूं ख़ुशहाल हूंदियूं ऐं मुंहिंजी बि ज़िंदगी ख़ुशहाल हूंदी, उन्हनि जी बि ज़िंदगी ख़ुशहाल। महिरबानी करे ऐं आसिफ़ ज़रदारी खे थी चवां, बिलावल बेटे बिलावल भुटे खे थी चवां त असांखे महिरबानी करे 2 छोकिरियुनि खे जॉब ॾिनी वञे त असांजो टाइम पास थिए, सुठी ज़िंदगी गुज़ारियूं। मुंहिंजी तालीम जेका आहे सो मां MA कयो आहे पॉलिटिकल साइंस में सिंध यूनिवर्सिटी मां। ऐं असीं सभु पाण में 9 भेणूं आहियूं। हिकिड़ो असांजो भाउ आहे, असांजो वालिद साहब जेको आहे सो वफ़ात करे चुको आहे। ऐं असांजी अमड़ असांखे महिनत करे असांखे तकलीफ़ूं ॾिसी असांखे तालीम हासिल कराई। असीं सभु भेणूं जो तालीम हासिल कई आहे। असांखे अञा ताईं नौकरियूं कोन मिलियूं आहिनि। असां मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में अप्लाई बि कयो आहे, पर पंहिंजनि माण्हुनि मनपसंदि माण्हुनि खे उहे नौकरियूं ॾियनि था, असांखे नौकरियूं नथा ॾियनि। मूं BA तालीम हासिल कई आहे। असां तमामु ग़रीब मिसकिन आहियूं, असांजो गुज़ारो तमामु मुश्किल थो थिए ऐं असांजी अम्मी ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिसी असांखे तालीम हासिल कराई आहे। हिन उमेद ते त असां सरकारी नौकरी करे असां पंहिंजी सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं। ऐं अदी फरियाल टालपुर असां वाइदा कया हुआ 2010 में, तो असांखे नौकरियूं ॾींदी। ऐं हाणे 2020 पियो हले, 10 साल गुज़री चुका आहिनि, अञा उनजो वाइदो वफ़ा न थियो आहे। असां दुबारा सां एहतिजाज कयूं पिया ऐं दुबारा सां गुज़ारिश कंदासीं बिलावल भुट्टो सां, आसिफ़ ज़रदारी सां ऐं अदी फरियाल टालपुर सां, जेका उन्हनि वाइदा कया हुआ उहे पूरा कया वञनि ऐं असांखे नौकरियूं ॾिनियूं वञनि। ऐं BA फाइनल आहियां, कंप्यूटर साइंस में BA फाइनल कयो आहे। ऐं असां 9 भेणूं आहियूं, असांजो हिकिड़ो भाउ आहे। असांखे पंहिंजी अमड़ ॾाढो मुश्किल सां पढ़ायो लिखायो ऐं इन आसरे ते त असीं पंहिंजे पेरनि ते बीहंदासीं। असीं पहिरीं बि हिते एहतिजाज करे चुका हुआसीं, जंहिंमें फरियाल टालपुर असांखे दिलासो ॾिनो हो त तव्हांखे आउं नौकरी ॾींदसि, पर उन खे 10 साल थी विया आहिनि। उन बावजूद असीं सिंध जूं नियाणियूं बेसहारा, असांखे अॼु 10-12 ॾींहं थी विया, असांजी कंहिं अञा सार न लधी आहे। असीं बेसहारा हिते वेठा आहियूं नियाणियूं। गुरबत सां वणंदे वणंदे हाणे थकिजी पिया आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह संदसि नियाणियुनि खे नौकरी ॾेई खेनि बुख ऐं बदालीअ खां बचाए। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।